जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, अॼु तव्हांखे असां सिंधी समाचार राजस्थान पारां हिंदुस्तान जी सभिनि खां नंढी सिंगर सिंधियुनि जी न्याणी उन बारे में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। त वीडियो मिस न कजो, अंत ताणी ज़रूरु ॾिसिजो। त इन न्याणीअ जे बारे में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि इन केतिरी सी उमिरि में ॻाइणु शुरू कई ऐं उन पुठियां छा कुझु कहानी आहे। तो दोस्तों, सभिनि खां पहिरीं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं न्याणीअ जो नालो अथव प्रगति पुरुषवाणी। जी हाँ दोस्तों, न्याणीअ जो नालो अथव प्रगति पुरुषवाणी। माता जो नालो अथव नीतू पुरुषवाणी ऐं पिताजी जो नालो अथव दिलीप पुरुषवाणी। जी हाँ दोस्तों, न्याणीअ जो रेजिडेंस आहे सोजत जो, पाली जो। ऐं दोस्तों, इन न्याणीअ महज़ 3 साल जी अवस्था में इन पंहिंजो ॻाइणु शुरू कई ऐं अॼु इन जी अवस्था अथव 9 साल जी, मात्र 9 साल जी। तॾहिं त मां पंहिंजे वीडियो जे माध्यम सां असां तव्हांखे ॿुधायोसीं कि इहा हिंदुस्तान जी सभिनि खां नंढी सिंगर आहे जंहिंजी आवाज़ में उहो जादू आहे कि हिकु दफ़ा जेॾीमहिल तव्हां इन जी आवाज़ ॿुधो था त इहे सम्झी लाहियो कि इन जी आवाज़ जे अंदरि खोइजी था वञो। केतिरी न सुहिणी सुठी आवाज़ सां इहा पंहिंजो जादू बिखेरींदी आहे कि ही मानी लायो कि पूरो मंच ठहर से जो वेंदी आहे, ठहर सी जो वेंदो आहे, ठहराव अची वेंदो आहे। हिकु पब्लिक जिते वेठी हूंदी आहे उते वेठी इन न्याणी जी मिठड़ी आवाज़ में गाना ॿुधंदी आहे। त दोस्तों, जीअं कि हाणे असां तव्हांखे हिन जे बारे में छोटी सी जानकारी ॿी ॿुधायल आहियूं कि हीअ पढ़ाई करे पई ऐं पाली सोजत जी रहण वारी आहे। ऐं जीअं कि असां सिंधी समाचार राजस्थान पारां हिन जो इंटरव्यू वरितोसीं कि आख़िर मात्र 3 साल जी उमिरि में हिन ॻाइणु शुरू कई। त हर कंहिंजे पुठियां को न को कहानी थींदी आहे कि कई ॼणा पंहिंजे ॿार खे प्रोफेशनल में आणींदा आहिनि, उन मथां ध्यानु ॾींदा आहिनि ऐं कई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। हर कंहिं पंहिंजो जहिड़ी चॉइस ॿार जी थींदी आहे उन हिसाब सां उन महिनत कंदा आहिनि। लेकिन हिन न्याणीअ पुठियां हिकिड़ी अलॻि ई कहानी आहे जेकी थोरी गंभीर आहे। त दोस्तों, कहानी कुझु ईअं आहे कि हिननि जी माता जी खे थी हुई को बीमारी। उन बीमारी जे ग्रसित सां इहा मात्र इहा 3 साल जी अवस्था जी हुई, इहा प्रगति पुरुषवाणी। त इनखे जीअं पतो लॻो ॿारनि में न त पूरी सम्झ हूंदी आहे न ई पूरी न सम्झी। स्कूल वेंदी हुई त इनखे जीअं पतो लॻो कि मां मुंहिंजी बीमार आहे ऐं डॉक्टर्स जेॾीमहिल आपसरी में ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं ईअं पंहिंजे पीउ जे हंज में हूंदी त ॿुधंदी त ॾाढा पंहिंजी नंढी सी ॿोलड़ी मिठड़ी सी ॿोलीअ सां पुछंदी मम्मी खे छा थियो आहे, हाणे मम्मी खे अहिड़ो छा थियो आहे। त काफ़ी सवाल इहे कंदी हुई। त कई बार वॾा ॻाल्हाईंदा आहिनि त ॿार ॿुधी लाहींदा आहिनि न कि शायदि हिन जी मां बचे बि न बि बचे, सभु मालिक हथ में आहे। त दोस्तों, इहा हिकिड़ी जेॾीमहिल हिन ॻाल्हि ॿुधी त न्याणी एतिरी सी उमिरि में चवंदा आहिनि डिप्रेशन में अची वई कि वरी मुंहिंजी माउ खे छा थियो आहे या कीअं हाणे इहा बचे थी। त इन जी ख़ुदि जी माउ सां इन जी ॾाढी पटिजंदी आहे। चवंदा आहिनि न कि माउ धीअरुनि जी सुठी भॻत बणिजंदी आहे। त जीअं हिन पंहिंजी माउ खां ॻाल्हाई हॉस्पिटल में कंटिन्यू इन माउ जा विज़िट लॻा पई, चकर लॻा पई। त उन टाइम ते पंहिंजी माउ खां ॻाल्हाईंदी कि मम्मी हाणे तोखे कुझु थिए त कान वेंदई, अनेक प्रकार जी ॻाल्हियूं। त हिन मां चई कि हर ॻाल्हि जी विपदा जो जेको समाधान थींदो आहे न उहो थींदो आहे गुरु महाराज जे चरणनि में, श्री अमरापुर दरबार में, ऐं ॿियो ईश्वरीय ताक़त में। चमत्कार उहो ई करे था सघनि, ईश्वर करे थो सघे ऐं पंहिंजा गुरु महाराज। त प्रगतिअ पुछी कि आख़िर उन्हनि खे कीअं रिज़ायूं, त उन चई तव्हां भॼन ॻायो। त प्रगतिअ 3 साल जी अवस्था में पंहिंजी माउ खां ई जेके चवंदा आहिनि न बिल्कुलु तोतली सी आवाज़ थींदी आहे, मिठी सी आवाज़ थींदी आहे, उन आवाज़ सां उन भॻवान खे रिझाइण जो प्रयास कई। ऐं चवंदा आहिनि न जेॾीमहिल ॿार पंहिंजे सचे मन सां अगरि ईश्वर खे यादि कंदो आहे ऐं पुकार कंदो आहे त उहो पुकार ॿुधी वञिबी आहे। त ठीकु उअं ई थियो, प्रगतिअ बि पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ सां संत सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज जे आश्रम में भॼन ॻाई ऐं ईश्वर जा भॼन ॻाई। त आख़िर मालिक रीझ सतगुरु महाराज रीझ जा ऐं चमत्कार थियो। इन्हनि जी माता जेकी भयंकर बीमारी सां पीड़ित थी उहा धीरे धीरे ठीकु थियण लॻी।
उन खां पोइ यानी 3 साल जी अवस्था में उन ॻाइणु शुरू करे लाथो इहे भॼन इत्यादि। त उन खां पोइ प्रगति ठाने लाथी कि हाणे मां ही ॻाइण जो प्रोग्राम जेको आहे, ॻाइण जो संगीत जो जेको बि हुनखे जेको शौक़ु लॻोसि भॼननि जो, उहो मां कान छॾंदुसि। त दोस्तो धीरे धीरे पहिरियों भॼन हुन जेको खुले मंच ते ॻाइबो आहे उहो ॻायो वई सोजत में गणपति बापा जो जेको महोत्सव हलंदो आहे उन में। हुन खां पोइ नॉन स्टॉप इन कंटिन्यू अनेको जॻह ते भॼन ॻाई। लॻभॻि अगरि प्रोग्रामनि जी ॻाल्हि करूं त दोस्तो लॻभॻि 110 प्रोग्राम इहा न्याणी अटेंड करे चुकी आहे। 110 प्रोग्राम में ही पंहिंजो जेको चवंदा आहिनि न कि पंहिंजी सुहिणी सुठी आवाज़ खे बिखेरे चुकी आहे। ऐं तंहिंजे अलावा अञा बि नॉन स्टॉप जितां खां बि फ़ोन ईंदो आहे, चाहे राजस्थानी छा, चाहे चित्तौड़गढ़ हुजे, चाहे पोइ तव्हांजो गुजरात हुजे, चाहे सूरत हुजे, चाहे किथां खां कोई फ़ोन ईंदो आहे ऐं हिनखे जीअं नंढी न्याणी खे केरु बुक कंदो आहे त इहा न्याणी हुते वेंदी आहे। असां बि तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां इन न्याणी जा नंबर मोकिलींदासीं। जे कंहिंखे बि तव्हांजे प्रोग्राम में इन न्याणी खे घुराइणो आहे, बहिराणा साहिबु हुजनि, को भॼन इत्यादि हुजनि, कोई जागरातो हुजे या तव्हांजे घर जो को फंक्शन ई हुजे त हिंदी सिंधी गाना ॻाए थी सघे ऐं तव्हां हिन जी आवाज़ जो पूरो लुत्फ़ खणी था सघो। त इन वीडियो माध्यम सां असां तव्हांखे इन जा नंबर बि ॾियूं था ऐं तव्हांखे ॿुधायूं था कि अॼु बि श्री अमरापुर दरबार में ही हिकिड़ो चमत्कार आहे। न्याणी पुकार सतगुरु महाराज जी ॿुधी ऐं हिन जी माता जी पूर्णतः स्वस्थ थी ऐं पोइ हिन हुन जेका भॼन ॻाईंदी न उनखे पंहिंजे जीवन में उतारेला थी। अॼु हिन जी अवस्था मात्र 9 साल जी आहे। दोस्तो तव्हां सोचे ॾिसो 9 साल जो ॿारु केतिरो सो थींदो आहे ऐं उन अवस्था में इहा चाहे 100 माण्हुनि जो ग्राउंड हुजे, चाहे 1000 माण्हुनि जो, चाहे लख माण्हुनि जो, बिंदास थी करे या माइक पकड़े करे जेॾी महिल भॼन ॻाइणा शुरू कंदी आहे, अखियूं पूरे करो मालिक खे यादि कंदी आहे त दोस्तो हिकु समासो ॿधिजी वेंदो आहे। बिल्कुलु जीअं हिकिड़ी चीज़ की जीअं ईश्वर स्वयं उन जी आवाज़ ॿुधण लाइ करे अचनि पिया। त दोस्तो असां हिन न्याणी जा नंबर हिन वीडियो माध्यम सां हलायूं था। तव्हां बि हिन न्याणी जा खे ज़रूरु घुराईंदा ऐं इन नंबर अथव, उन ते तव्हां पंहिंजी बुकिंग कराईंदा। प्रोग्राम चाहे कुझु बि हुजे, चाहे बहिराणा साहिब जो हुजे, चाहे माता जी चौकी या माता जी जा भॼन हुजनि, चाहे गणपति जा हुजनि, चाहे तव्हांजे घर में शादी या इत्यादि कुझु बि हुजे त तव्हां हिन न्याणी खे बुक करे था सघो। त अचो मिली करे पाण हिन न्याणी जो ॿियो बि हौसलो वधायूं ऐं हिनखे अॻियां वधायूं। जय श्री झूलेलाल।